मां इहो पियो सम्झां त हूअं त असांजी सिंध में घणा अज़ाब आहिनि, पर शायदि घणो अज़ाब इन्हनि औरतुनि जो बेगुनाह खून वहाइण जे करे, इन्हनि सां नाजाइज़ियूं ऐं नाइंसाफ़ियूं करण जे करे आहे। मज़हबी हवाले सां दीन इस्लाम में त औरत जो वॾो मक़ाम आहे, पर मां बसि उन जी हिकिड़ी ई फ़ज़ीलत बयानु करे हिन वीडियो खे एंड कंदुमि त जॾहिं पाण साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा पुट रज़ा अलाई सां हिन दुनिया मां वफ़ात पाए विया ऐं दुश्मन पाण साईं जन ते खिलण लॻा त माज़अल्लाह मुस्लमाननि जो नबी अबतर थी वियो, उन खां नसलो थी वियो। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला हिकु न्याणी अता कई ऐं उन जी शान में क़ुरान में सूरह कौसर बि नाज़िल कई। अगरि इन सूरत खे तव्हां तर्जुमे में ॾिसो त तव्हांखे आख़िरी लाइन में इहो ई मिलंदो त तहक़ीक़त तुंहिंजो दुश्मन बदनसलो थी वियो। अगरि अल्लाह तबारक व तआला पंहिंजे नबीअ जो नसुल बचायो त बेशक उनखे न्याणी ॾिनई। असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल औलाद बि हिकु न्याणी मां हली आहे, त पोइ इहा सोच रखणु छॾे ॾियो त धीउ जे पैदा थियण सां कुल्हा झुकी पवनि था। जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांजे नसुल खे तरक़ी मिले, तव्हांजी क़ौम हिकु वॾी अक्सरियत में अचे, सिर्फ़ु सिंध जे गादी वारे हंध ते न, बल्कि तव्हां दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्छ ते हुजो, तव्हां सां पंहिंजे ॿोलीअ वारो माण्हू मिले त पंहिंजी औरतुनि खे कारी करे क़त्ल करणु बंदि कयो। किंग लियोनाइडस जी ज़िंदगीअ ते ठहियल 300 फिल्म तव्हां ज़रूरु ॾिठी हूंदी। किंग लियोनाइडस जी चवणी आहे त असां स्पार्टन्स इन करे पंहिंजी औरतुनि जो एतिराम ऐं इज़त कंदा आहियूं त बेशक हुननि क़यामत जी तकलीफ़ खणी पंहिंजो पेट चीरे बि असां स्पार्टन्स खे हीअ दुनिया ॾेखारी ऐं ज़िंदगी ॾिनी।